हेलो जी नाज़रीन, तव्हां असांजे ॾिसी रहिया चैनल इलेक्शन अपडेट अगर जे तव्हां असांजी चैनल के लाइक न कयो आहे त बराए महिरबानी लाइक ऐं सब्सक्राइब कयो, बेल आइकन जे बटन खे लाज़मी दबायो, महिरबानी। जी नाज़रीन, तव्हांखे असां अपडेट ॾींदासीं सागड़ जे 3 क़ौमी असम्बली तकनि ते केरु केरु सोभारो आहे, त उहो असां तव्हांखे हिन वीडियो में इंफॉर्म ॾियो। जी हाँ नाज़रीन, सभ खां पहिरियां असां इन 215 ते ॻाल्हि कंदासीं, जिते पीपल्स पार्टी जो नवीद डेरो 77,812 वोट खणी कामयाबु थियो ऐं जीडीए जो हाजी खुदा बख़्श राजड़ 77,227 वोट खणी ॿिए नंबर ते। जी हाँ नाज़रीन, हाणे तव्हांखे ॿुधाईंदासीं NA 216 सागड़ ते, जिते पीपल्स पार्टी जी शाज़िया तमरी ने 80,752 वोट खणी कामयाबु थी आहे। साम्हूं जेको जीडीए जो उम्मीदवार किशन चंद पारवाणी जेको 70,436 वोट खणी सघियो। उन खां पोइ जेको इंडिपेंडेंट बीठल आहे जाम नफ़ीस अली, उन सिर्फ़ु 2765 वोट खणी सघियो आहे। जी नाज़रीन, NA 217 ते जिते पीपल्स पार्टी जो उम्मीदवार रोशनदीन जोणे जो जंहिं 1,02,361 वोट खया आहिनि, जिते साम्हूं जीडीए उम्मीदवार माही खान वसाण जेको आहे उन सिर्फ़ु 43,757 वोट खणी सघियो। अहिड़ी इंफॉर्मेटिव वीडियोज़ लाइ असांजे चैनल इलेक्शन अपडेट खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन जे बटन खे लाज़मी दबायो, जीअं ईंदड़ वीडियो तव्हां ताईं पुॼी सघनि।